नासिन आगाह कंदासीं। इस्लामाबाद खां इस्लामाबाद हाई कोर्ट पीटीआई चेयरमैन जे जेल में बुधनी ख़िलाफ़ दाख़िल दरख़्वास्त उकलाए छॾी आहे। त चीफ जस्टिस आमिर फारूक महफ़ूज़ कयल फ़ैसिले जो मुख़्तसर फ़ैसिलो जारी कंदे चयो त तफ़सीली फ़ैसिले में दरख़्वास्त उकलाइण जा तफ़सील ॿुधाया वेंदा। उन हवाले सां असां सां वीडियो लिंक ते मौजूदु आहे इस्लामाबाद मां धरती टीवी न्यूज़ जो ब्यूरो चीफ नज़ीर चारण। जी नज़ीर, वधीक कहिड़ा तफ़सील आहिनि, अपडेट कजो। जी बिल्कुल, इस्लामाबाद हाई कोर्ट तरफां जो है सो जो महफ़ूज़ फ़ैसिलो किया वियो वो अॼु उनजो मुख़्तसर फ़ैसिलो जारी किया वियो आहे। चीफ जस्टिस आमिर फारूक तरफां जो पीटीआई चेयरमैन तरफां दरख़्वास्त ॾिनी वई हुई त पीटीआई चेयरमैन ख़िलाफ़ जी केस जी ॿुधणी आहे उहा जेल जे बदिरां अदालत में कई वञे, उहा दरख़्वास्त ते फ़ैसिलो महफ़ूज़ किया वियो। अॼु इस्लामाबाद कोर्ट उन दरख़्वास्त के उकलाए छॾियो आहे ऐं चीफ जस्टिस इस्लामाबाद हाई कोर्ट जस्टिस आमिर फारूक तरफां मुख़्तसर फ़ैसिलो जारी किया वियो आहे, जंहिंमें चयो वियो आहे त जेकी पीटीआई चेयरमैन तरफां जेकी दरख़्वास्त ॾिनी वई हुई त जेल में ॿुधणी न कई वञे, अदालत में जेको आहे सो ॿुधणी कई वञे, उन दरख़्वास्त खे अदालत तरफां उकलायो वियो आहे ऐं उन दरख़्वास्त में जेको उकलायो वियो आहे उन में जेको मुख़्तसर फ़ैसिलो जारी कयो आहे उन में इहो चयो वियो आहे त जेके उन दरख़्वास्त उकलाइण जा जेके सबब आहिनि उहे जेके सो तहरीरी जेको लिखत में फ़ैसिलो ईंदो उन में जेको आहे सो ॿुधायो वेंदो ऐं जेको आहे सो पीटीआई जे चेयरमैन तरफां ऐं अदालत में इहा दरख़्वास्त दाख़िल कई वई हुई त साइबर केस में जेकी पीटीआई चेयरमैन ख़िलाफ़ जेल में ॿुधणी थी रही आहे उहा ॿुधणी जेको आहे सो अदालत में कई वञे ऐं उन दरख़्वास्त ते इस्लामाबाद हाई कोर्ट तरफां गुज़िरियल महीने जेको आहे सो फ़ैसिलो महफ़ूज़ कयो वियो। हीअं अॼु जेको आहे सो उनजो मुख़्तसर फ़ैसिलो इस्लामाबाद हाई कोर्ट तरफां जारी कयो वियो आहे, जंहिंमें इस्लामाबाद हाई कोर्ट तरफां जेकी पीटीआई चेयरमैन जी दरख़्वास्त हुई त जेल में ॿुधणी बदिरां जेको आहे अदालत में ॿुधणी कई वञे, उन दरख़्वास्त खे उकलाए छॾियो आहे ऐं चीफ जस्टिस इस्लामाबाद हाई कोर्ट तरफां पंहिंजे मुख़्तसर फ़ैसिले में इहो जारी कयो आहे। रिमार्क्स न आहिनि त जेको फ़ैसिलो मुख़्तसर जारी कयो आहे ऐं उनजो जेको लिखत में फ़ैसिलो ईंदो उन में जेको आहे सो उहे सबब ॿुधाया वेंदा त पीटीआई चेयरमैन जी जेकी दरख़्वास्त उकलाई वई आहे उहे कहिड़े सबबनि जे करे उकलाई वई आहे ऐं उनजा कहिड़ा सबब थी सघनि था, उन बाबति जेको फ़ैसिलो आहे उहो जेको आहे सो लिखत में जेको आहे सो जारी कयो वेंदो ऐं मुख़्तसर फ़ैसिले में सिर्फ़ु इहो चयो वियो आहे त पीटीआई चेयरमैन जी जेकी दरख़्वास्त हुई त पीटीआई चेयरमैन ख़िलाफ़ केस जी ॿुधणी अदालत में कई वञे ऐं जेल जे में न कई वञे, उन बाबति जेकी दरख़्वास्त हुई उहा अॼु इस्लामाबाद हाई कोर्ट उकलाए छॾी आहे ऐं बाज़ाब्ता तौर ते चीफ जस्टिस आमिर फारूक इहे लिखत जेको मुख़्तसर फ़ैसिलो जारी कयो आहे उन में इहो ॼाणायो आहे त असां जेको लिखत में फ़ैसिलो जारी कंदासीं कुझु देरि खां पोइ उन में ॿुधायो वेंदो त जेकी दरख़्वास्त पीटीआई चेयरमैन जी उकलाई वई आहे उहा कहिड़े बुनियादनि ते उकलाई वई आहे, उन जा कहिड़ा सबब थी सघनि था, उनजो जेको तफ़सीली फ़ैसिलो आहे उहो लिखत में कुझु देरि खां पोइ जारी कयो वेंदो। मां तव्हांखे हिकु दफ़ो ॿीहर ॿुधाईंदो हलां त पीटीआई चेयरमैन तरफां जेकी दरख़्वास्त दाख़िल कई वई इस्लामाबाद हाई कोर्ट में त पीटीआई चेयरमैन ख़िलाफ़ जेकी केस जी ॿुधणी आहे उहा जेल जे बदिरां अदालत में कई वञे, उन दरख़्वास्त ते चीफ जस्टिस आमिर फारूक तरफां फ़ैसिलो महफ़ूज़ कयो वियो ऐं अॼु जेको आहे उनजो मुख़्तसर फ़ैसिलो जारी कयो वियो आहे, जंहिंमें इहो ॼाणायो वियो आहे त पीटीआई चेयरमैन जी दरख़्वास्त खे उकलायो वियो आहे ऐं लिखत में जेको कुझु देरि खां पोइ तफ़सीली फ़ैसिलो जारी कयो वेंदो उन में उन जा सबब ॿुधाया वेंदा त कहिड़े बुनियाद ते ऐं कहिड़े सबबनि जे करे इन दरख़्वास्त जेकी पीटीआई चेयरमैन जी दरख़्वास्त हुई उनखे उकलायो वियो आहे। जी।